अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार। मां आहियां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, PIA जी वॾी सखावत साम्हूं अची वई। 1 अरब खां वधीक मालियत जी होटल सिंध हुकूमत खे ॾियण जो इंकशाफ थियो आहे। लाड़काणे में 1 अरब खां वधीक मालियत जी होटल बिना कंहिं मुआविज़े जे सिंध हुकूमत खे ॾिनी वई आहे। लाड़काणे में PIA जी मिल्कियत संभारा इन होटल खे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि खां हटी करे सिंध हुकूमत जे हवाले करण जो इंकशाफ थियो आहे। 1 अरब 15 करोड़ जी मालियत जी होटल सिंध हुकूमत जे हवाले करण में एयरलाइन जे वर्क्स डिपार्टमेंट में संगीन बेक़ाइदगियुनि जी निशानदेही ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान वर्क्स डिपार्टमेंट ऑडिट बिराए 2021-2022 में कई। डिपार्टमेंट होटल जी तमीराती क़ीमत मुबैना तौर 60.775 मिलियन लॻाई। स्टेट बैंक तरफ़ां मंज़ूर कयल डिसंबर 2020 में होटल जी मार्केट वैल्यू 1 अरब 15 करोड़ ॿुधाई। रिपोर्ट मूजिबि आला ऑफिसरनि जी ज़िबानी हिदायत ते होटल जो कब्ज़ो एयरलाइन जे मफ़ाद ख़िलाफ़ सूबाई हुकूमत खे ॾिनो वियो। होटल कंहिं बि मुआविज़े खां सवाइ सिंध हुकूमत जे हवाले कई वई आहे।